नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। नुक़्ते से तव्हांखे ठारू शाह खां ख़बर ॾींदा हलूं त ठारू शाह ऐं भरपासे जे इलाइक़नि में माकड़नि जा लखनि जी तादाद में कटक लही पिया आहिनि। माकड़ कणक, वोण, कमंद, ॿेर, ज़ैतून ऐं भाॼियुनि जा फसल खाई तबाह करे छॾिया आहिनि, जंहिं सबबु आबादगारनि जा मथे ते हथ अची विया आहिनि। आबादगार हबीब राजपूत, शाहिद राजपूत, वकार मस्तोई, सोहराब सोलंकी, शकील भट्टी ऐं ॿियनि जो चवणु आहे त असांजे इलाइक़े में माकड़ हमिलो करे असांजी नई तयारु थियल फसल, भाॻनि ऐं भाॼियुनि खे खाई तबाह करे छॾियो आहे, जंहिं सबबु असां सख़्तु परेशान आहियूं। माकड़ वॾे तादाद में हुजण करे सवे एकड़ फसल खाई तबाह करे छॾिया आहिनि, जॾहिं त ज़रायत खाते वारनि को बि क़दम न खयूं ऐं न ई वरी का हिफ़ाज़ती उपाउ वरिता आहिनि। हिन चयो त जेकॾहिं सिंध हुकूमत माकड़नि ख़िलाफ़ के बि जोगा उपाउ न वरिता त माकड़ पूरे इलाइक़े में तबाही मचाए छॾींदा। हिननि सिंध हुकूमत खां मुतालबो कयो त माकड़नि जे ख़िलाफ़ जोगा क़दम खणी असांजे फसलनि ऐं बाग़नि खे माकड़नि जे हमले खां बचाए वञे। ॿिए पासे राब्तो करण ते एग्रीकल्चर खाते भरिया जे डिप्टी डायरेक्टर गुलाम रसूल चन्ना ॿुधायो त माकड़नि खे क़ाबू करण लाइ हिकमत अमली जोड़े रहिया आहियूं। जल्द माकड़नि खे क़ाबू कयो वेंदो। आबादगार फौरी तौर ते पंहिंजे फसलनि में गंदरफ जा धमाका कराए त जीअं माकड़ फसलनि ते वेही न सघे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।